किशोर कुमार 4 अगस्त सन 1929 में पैदा थियो। किशोर कुमार जो असल नालो आबास किशोर गंगूली हो। पाण बॉलीवुड फिल्मन जो पसे पर्दा गायक ऐं अदाकार हो, जंहिंमें हिंदी, बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड़ा, भोजपुरी वग़ैरह में कम कयो। हू असल में हिंदुस्तानी बंगाली हो। हू पंहिंजे वक़्त जो मक़बूल तरीन प्लेबैक सिंगर हो ऐं संदसि रिकॉर्ड अॼु बि बेस्ट सेलर आहिनि। जेतोणीकि खेसि शोहरत बुनियादी तौरु हिकु कामयाबु गुलकार हुअण बाइस मिली, पर किशोर कुमार हिकु नामवर अदाकार पिणु हो। संदसि कॉमेडी किरदारनि में बाप रे बाप, चलती का नाम गाड़ी, हाफ टिकट, पड़ोसन, हंगामा, प्यार दीवाना ऐं बढ़ती का नाम दाढ़ी शामिल आहिनि। नौकरी, बांदी, दूर गगन की छांव में, दूर का राही जहिड़नि फिल्मनि में हिन संजीदा किरदार पिणु अदा कया। इन खां सवाइ किशोर कुमार लिरिसिस्ट, कंपोज़र, प्रोड्यूसर, हिदायतकार, स्क्रीन लेखक ऐं स्क्रिप्ट राइटर तौरु पिणु वॾियूं कामयाबियूं माणियूं। किशोर कुमार आभास कुमार गंगूली जे नाले सां हिकु बंगाली घराणे में पैदा थियो। संदसि पीउ कमजालाल गंगूली मध्य प्रदेश जे खंडवा नाले हिकु नंढे शहर में रहंदड़ विचोले तबिके सां वास्तो रखंदड़ ऐं पेशे जो वकील हो, जॾहिं त संदसि माउ गौरी देवी हिकु अमीर घराणे सां वास्तो रखंदी हुई। किशोर कुमार पंहिंजे माइटनि जो नंढे में नंढो औलाद हो। अशोक कुमार वॾे में वॾो पुटु हो, जंहिंखां पोइ अकेली धीअ सती देवी ऐं इन खां नंढो अनूप कुमार, जंहिंखां 5 साल नंढो हो किशोर कुमार। जॾहिं किशोर कुमार अञा ॿार ई हो त संदसि वॾो भाउ अशोक कुमार बॉलीवुड जो हिकु चमकदड़ सितारो बणिजी चुको हो। इन ॻाल्हि जो नंढे में नंढे कुमार ते वॾो असरु पियो। हू केएल सहगल जो तमामु वॾो फैन बणिजी वियो ऐं संदसि गायकीअ जो नक़ल कंदो रहंदो हो। अक्सर संदसि वालदेन खेसि संदसि भाउ अशोक कुमार ते फिल्मायल गीत मैं बनका पंछी गुनगुनाइण लाइ मिंथ कंदा हुआ। किशोर कुमार पंहिंजे वॾे भाउ जे क़दमनि ते हलियो ऐं बॉलीवुड में हिकु गायक तौरु पेर रखण लाइ मुंबई पहुतो। इन मोड़ ते अनूप जो कैरियर बीही रहियो हो, छाकाणि त गायकी जे लिहाज़ खां संदसि आवाज़ु एतिरो सुठो न हो जेतिरी संदसि अदाकारी हुई। ही उहो दौरु हो जॾहिं अहिड़नि अदाकारनि जी वॾी अहमियत हूंदी हुई जेके ॻाए बि सघंदा हुजनि। अनूप पंहिंजो आवाज़ु सुधारण लाइ ऑस्ट्रेलिया मां कुझु रिकॉर्ड आंदा हुआ। हिकु भेरे घर में अंदरि ईंदे ई हुन के कमरे मां यूडलिंग जो आवाज़ु ॿुधो। हू कावड़ में कड़कियो, मुंहिंजे रिकॉर्डनि खे कंहिं हथु लाथो आहे, पर कमरे में घिड़ण सां खेसि मालूम थियो त इहा यूडलिंग असल में किशोर कुमार करे रहियो हो। किशोर कुमार यूडलिंग करणु अनूप जे ऑस्ट्रेलियाई रिकॉर्डनि मां सिखियो हो। किशोर कुमार अदाकारीअ खे नापसंद कंदो हो ऐं बॉलीवुड जो मुख्य गायक बणजण जी ख़्वाहिश रखंदो हो, पर संदसि गायकी या मौसीक़ीअ जी का बि सिख्या वरितल न हुई। किशोर कुमार पंहिंजे वॾे भाउ अशोक कुमार जे वास्तनि सां फिल्मी दुनिया में पेर रखी छॾियो, मगर इब्तिदा में सुठो तासुरु ॾियण में नाकाम वियो। पर हुन अदाकारी जारी रखी, जंहिंसां खेसि पंहिंजे ई फिल्मनि जा गीत ॻाइण जो मौक़ो मिलंदो रहियो। इन दौर में किशोर कुमार जो अंदाज़ सहगल वारो हो। हिकु भेरे जी ॻाल्हि आहे जो सचिन देव बर्मन अशोक कुमार जे घर आयो ऐं वेंझड़ जाइ मां सहगल जे आवाज़ जहिड़ो आवाज़ ईंदे ॿुधाई। आवाज़ खां मुतासिर थींदे हुन अशोक खां पुछियो त ही केरु पियो ॻाए। वरंदी मिली त ही किशोर कुमार आहे। हू किशोर कुमार जे इंतज़ार में वेही रहियो त वेंझी निकिरे त मिलांसि। हुन किशोर सां थोरी गुफ़्तगू कई, जंहिंमें हुन संदसि आवाज़ जी तारीफ़ बि कई ऐं खेसि हिकु नसीहत बि कई, सहगल जो नक़ल करण जी कोशिश न कर, नकाल कॾहिं बि सुठा कलाकार न बणिबा आहिनि, तोखे पंहिंजो अंदाज़ इख़्तियार करणु घुरिजे। इन खां पोइ किशोर कुमार पंहिंजे गायकीअ में पंहिंजो नओं मख़सूस अंदाज़ पैदा कयो, जेको रफ़ी, मुकेश ऐं सहगल खां बिल्कुलु अलॻि हो। किशोर कुमार 4 शादियूं कयूं। संदसि वनियूं रूमा गोहा ठाकुर, मधुबाला, योगिता बाली ऐं लीना हुयूं। किशोर कुमार रूमा घोष सां मई 1951 दारे बम्बईअ में शादी कई ऐं साल अंदरि खेनि पुटु अमित कुमार ॼाओ। 1958 में मंझंदि तलाक थी वई। रूमा घोष ॿी शादी अरूप गोहा सां कई, जंहिं मां 2 ॿार थियसि। हूअ पिणु अदाकारा ऐं गुलूकारा आहे ऐं फिल्मी सनत में वॾो नाव रखे थी। संदसि पुटु अमित कुमार पिणु उन ई सता जो ॻाइणो बणियो, अलबत्ता पंहिंजे पीउ जेतिरी कामयाबी न माणे सघियो। किशोर कुमार जो ॿियो पुटु सुमित कुमार पिणु ॻाईंदो आहे। किशोर कुमार जो पुटु अमित कुमार 1980 जे ॾहाके में मक़बूल गायक थी चुको हो। आर डी बर्मन ऐं राजेश रोशन जी महिरबानी जिन खेसि हथी वठाई।
पर किशोर कुमार अञा बि मैदान में हो ऐं नवनि तोड़े अॻे ई मक़बूल हीरोज़ लाइ गीत ॻाए रहियो हो। 1980 वारे ॾहाके जे विच दारे किशोर कुमार ऐं अमिताभ बच्चन जे दरमियान का मिसअंडरस्टैंडिंग थी वई। किशोर कुमार का फिल्म प्रोड्यूस करे रहियो हो जंहिंमें अमिताभ बच्चन, जेको तंहिं वक़्तु बॉलीवुड जो तमामु वॾो हीरो बणिजी चुको हो, खे महिमान अदाकार जी हैसियत सां अचिणो हो। अमिताभ शूटिंग लाइ आयो, पर कुझु मिंट वेही पंहिंजी सेक्रेटरी खे इहो चई हलियो वियो त किशोर कुमार खे ॿुधाए त हू फिल्म में कमु न कंदो। इन ॻाल्हि ते किशोर कुमार काफ़ी नाराज़ थी वियो ऐं कॾहिं बि अमिताभ लाइ न ॻाइण जो फ़ैसिलो कयईं। इत्तफ़ाक़न तंहिंखां पोइ अमिताभ बच्चन जूं फिल्मूं नाकाम थियण लॻियूं, जिन में खेसि अक्सर शबीर कुमार जो आवाज़ मिलियल हो ऐं खेसि बॉलीवुड में पंहिंजी नाकामियुनि जो बदतरीन दौरु ॾिसणो पियो। अमिताभ केतिरनि ई सालनि बाद वरी कौन बनेगा करोड़पति नाले टीवी सिलसिले में ज़ाहिर थियो। अनिल कपूर लाइ संदसि पहिरीं फिल्म वो 7 दिन जा गीत किशोर कुमार ॻाया। हिन अनिल कपूर जी पहिरीं सुपरहिट फिल्म मिस्टर इंडिया जा गीत पिणु ॻाया। इन्हनि ॿिन्ही फिल्मी जी मौसीक़ी लक्ष्मीकांत प्यारे लाइ तरतीब ॾिनी। 1987 में हिन R.D. बर्मन जी फिल्म लाइ इंतहाई सुठा गीत ॻाया। सागर जैसी आंखों वाली, सागर किनारे, दिल ये पुकारे, जेके जावेद अख्तर जा लिखियल हुआ। सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या। 1987 में किशोर कुमार बॉलीवुड तां रिटायर थी खंडवा नाले ॻोठ में पंहिंजा अबाणा कख वसाइण जो फ़ैसिलो कयो ऐं हिन अक्टूबर 1987 में दम दणी हवाले कयो। संदसि मड़ संदसि जनम भूमिअ नियो वियो ऐं समूरियूं आख़िरी रस्मूं उते अदा कयूं वियूं ऐं अहिड़ी रीति संदसि खंडवा वञण जी आख़िरी ख़्वाहिश पूरी कई वई।